मुंहिंजो नालो स्वानी सतवानी आहे। मां ॿियों दर्जो पढ़ंदी आहियां। मां बेड़ागढ़ में रहंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां तव्हांखे छोकर नंढड़ो कविता ॿुधायां थी। छोकर नंढड़ो निकितो घर सां तकिड़ो तकिड़ो, हथ संदसि में चटी प्यारी टिक 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 टिक। हाथ संदसि में चटी प्यारी, सिर ते टोपी कारी कारी, घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो। उथे ॾिठाई वाघू हिकिड़ो, अरे वाघू उथे ॾिठाई वाघू हिकिड़ो, संदसि पुठियां ते आयो तकिड़ो, बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ो, जो ते वाघू केसि न ओड़ो। सैके में उते आयो नींगर, शीन ॾाई शामू कीगर, शीन मथां आयो पढ़ाई पर छोकर चालाकी कई, हिकदम लेटी पियो धरतीअ ते मथां कराई ओट छटीअ जी। शीन छटीअ जे मथां डुकी पियो वञी वाघू में वक़्त में सो पियो। शीन फटियो वए वाघू जल्दी मजन लॻो पए छोकर जल्दी, छॾे छटीअ टोपी आयो, अरे मुंहिंजी छटी, अरे मुंहिंजी टोपी, छॾे छटीअ टोपी आयो, कीन रोना वक़्त में न आयो। घर ते दौड़ियो तकिड़ो 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 तकिड़ो, छोकर नंढो